मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं मर्द ऐं औरत पंहिंजे निकाह खे लिकाए सघनि था या न, इन जे बारे में का वज़ाहत फ़रमायो। साईं ये बिल्कुलु ग़लति अमल आहे। कंहिं बि मर्द लाइ मुनासिब न आहे, कंहिं औरत लाइ मुनासिब न आहे त उहे पंहिंजे निकाह खे लिकाइनि। हालांकि निकाह खे लिकाइण में मर्द खे एतिरो नुक़सानु न पहुचंदो जेतिरो नुक़सानु जेको आहे औरत खे पहुचंदो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॾिसो, ज़हन जे अंदरि रखो, हिकिड़ी औरत अगरि कंहिं मर्द सां निकाह कयो, इन बिना ते त न रिश्तेदारनि खे ख़बर आहे, न अहिड़ी तरह मर्द जे रिश्तेदारनि खे ख़बर आहे त अल्लाह माफ़ करे सुभाणे इहो बंदो जेकॾहिं हिनखे छॾे वेंदो न त हाणे अक्सर जेकी ज़िंदगी तबाह थींदी उहा औरत ई थींदी। छाजे करे त माशरे में इहा ॻाल्हि त आम हुई न त इहा औरत कंहिंजी घरवारी आहे ई न, त इहो ज़्यादा जेको नुक़सानु थींदो औरत खे थींदो। हालांकि इस्लाम जे अंदरि इहो हुकुम आहे त पंहिंजे निकाह खे जेको आहे अलल ऐलान कयो। तमामु हिकिड़ो वॾो भारी मजमू हुजे ऐं तमामु वॾो ईअं सम्झो इंसाननि जो लश्कर हुजे, उन जे आॾो हिकिड़ो ऐलान कयो त मां फ़िलाणी औरत सां जेको आहे निकाह कयो आहे ऐं फ़िलाणी औरत जेको आहे मां सां निकाह कयो आहे। त निकाह खे लिकाइण में इस्लाम जेको आहे मना कई आहे, बिल्कुलु सख़्ती सां मना कई आहे। ॾिसो, औरत जेकॾहिं पंहिंजे निकाह खे लिकाए थी, उनखे ॿार बि थियनि था, जेकॾहिं इन जो मुड़ुसु इंतकाल थो करे वञे त हाणे छा वारिस हिनखे विरासत ॾींदा? कंहिं क़िस्म जी विरासत न ॾींदा। त तमामु औरतूं तमामु मर्द पंहिंजे निकाह खे लिकाईंदियूं आहिनि। बाज़ करे अक्सर करे जेको लिकाईंदा आहिनि, हिकिड़ी औरत जेकी आहे, हिकिड़ी त हूंदी आहे साम्हूं पूरे रिश्तेदारनि खे ख़बर हूंदी आहे त हे हिन फ़िलाणे मर्द जी घरवारी आहे, पर हिकिड़ो निकाह अहिड़ो कंदा आहिनि जेको निकाह लिकियलु हूंदो आहे। त इहो जेको आहे इस्लाम जे अंदरि इन शइ जी ममनत आहे, बिल्कुलु इहो जेको क़दम न खयो वञे।